ए लेकिन तो एकड़ो मिनट छा थियो हां छाड़े अरे तू असा ते यार के लफ्ज तो कटे सही अरे असा मर पूरा पे आजो असा जो ला सका भी भाव कजाए तू असा दे मां तो के दिसी रे लूसी तू ने जी जाल के घट वध तो gal मुझी गाल तो बुधो मां न कयो कुछ भी न कयो यार हाने यो तो भला एक घर में ब ठिकर चंदा ने बथा ठकदा ने भला यार मुझी ज़ाल आ भला जो चंबो लगी यो तेने में का वडी गाल आ छा भला तू बस वती हले वियो घर मुझो इते आकिरो लगो पियो यार मां खबर ही ना है बस ये आयो आ तो वती हले वियो आ ओ अब्बा ॾिस सौरो बि अबो हूंदो आहे मां अबो कयां थो मुंहिंजो अबो आहे तूं मुंहिंजो वरी बि चवणु वठु बाबा मुंहिंजो चवणु वठु ॾिसो इन ॻाल्हि खे वधाए न मां थो चवां त बसि मां न थींदो कीअं न थींदो यार मां अचां थो शाम मां पंहिंजा ॿार वठी थो वञा यार ईअं थींदो आहे छा भला थोरी ॻाल्हि ते हिकु चंबे ते बसि तूं जेको आहे सो हुते विहाए छॾिजे बसि बाबा ॾिसो हरू भरू सॼो ॻोठु ॿुधंदो ख़ल्क जेको आहे खिलंदी असां ते यार एॾी वॾी ॻाल्हि त न आहे हाणे चंबो भला यार पंहिंजी घरवारी खे केरु नथो वणे अॼुकल्ह यार अलाए छा माण्हू ॻाल्हाइनि था अलाए छा माण्हू लोज़ कढनि था घरवारियुनि खे लक हणनि था लतियूं हणनि था यार उहे बि कॾहिं न रुसाया आहिनि इहे जेको आहे सो अब्बा बा ॾिसो हेॾे तव्हां हाणे इन ॻाल्हि खे वधाए न छा मसलो छा मूंखे हिकिड़ो मिंट होल्ड कर साईं तव्हां छा मसलो अदा पंहिंजो मसलो छो ख़ैर आहे मूंखे ॿुधाए मां ॿुधाए ॻाल्हायां थो न छा मसलो सहुरो आहे मुंहिंजो बाबा हां हलो साईं हा छो न एॾो मुड़ुसु माण्हू आया तूं हिन जी ज़ाल खणी हले वियो आहे तूं न न दिमाग़ु ख़राबु आहे तुंहिंजो अचो हेॾे पादर त ठोकिया चङी तरह तूं वठी हले वियो आहे ज़ाल हिन जी बसि तूं मोतबर आहे मुड़ुसु माण्हू आहे तूं हुन घर तबाह करे छॾियो अथई सॼो हे वीचारो काॾे वेंदो न न मां केरु बि आहे हुन ॻाल्हि खे तूं छॾे ॾे हा न न बाबा अरे अचु अचु बीठो आहियां मां न तूं अचु न अरे बाबा मोबाइल मां तोखे उहो बूट हणंदो मां तूं भली वॾे हुजे केरु बि हुजे ज़ाल वठी वियो आहे हिन जी तूं दिमाग़ु ख़राबु थी वियो अथई अचु तूं हेॾे खणी थो अचे थो ॾियांसि थो अचो को मसलो अरे बंदि करियो साईं हिकिड़ो मिंट साईं तव्हां केरु हो साईं बाबा मां तुंहिंजो मसलो हल कयो न तुंहिंजी ज़ाल खे वठी वियो आहे न हमरा हिकिड़ो पोइ मुंहिंजे घर जे मसइले में तुंहिंजो कहिड़ो कमु आहे बाबा तूं मूंखे फ़ोन खसेला तो वार के हुन करे छा ॻाल्हि तुंहिंजो मसलो हल कयो आहे तुंहिंजी ज़ाल वठी हले वियो आहे न जेको हमरा हुनखे वॾा बूट हणंदुमि मां अचे त सही हिते कहिड़ी मां तोखे दान ॾियणु आयो कहिड़ो मुंहिंजो अबो चाचो आहे तूं वॾो आहे मुंहिंजो अची करे परेशान हुई मां न पुॾी सघां तोखे परेशान इन करे तुंहिंजो मसलो हल कयो तुंहिंजो घर तबाह न थींदो ज़ाल तोखे वठी ईंदो हे अलाए छा चएसि अलाए अलाए केरु माण्हू यार बसि अलाए छा अलाह करे खणे हेलो न बाबा धमकियूं नथो ॾियां यार अलाए केरु हुयो रस्ते सां हमरा मूंखे ज़ोरी मोबाइल खसे ॻाल्हाए तोसां केर आए हेलो हिते फ्री जा हे वरी केरु आहे अबा ओ बा हे हले केरु थो चए हिकिड़ो मिंट छा थियो हा छाड़े अरे तू असा ते यार के लफ्ज तो कटे सही अरे असा मर पूरा पे आजो असा के ला सका भी भाव कजाए तू असा दे मां तो के दिसी रे लूसी तू ने जी जाल के घट वध तो गालाए छो तोखे मां दिसी रतो को मसल मां तो पादर तोड़ाए अबा भाई को मसलो नहीं सही तू केरु आहे तू अल हो है ना तू असा जो दोस्त तू परेशान थी असा जा मरी वियाऊं छा तूं असा तुझा खैर खाऊं तुझी परेशानी मूंखे नज़र पई अचे मां चुम तू परेशान मन जग परेशान केड़ी परेशानी हलदा को ॾिठल न वेठल हले छा मसलो ने देश देश असा वेठा हुकुम अजीब माण्हू न यार मांखे मारे छॾियो मुंहिंजे सहुरे खे हले किथे वञी पुॼायो आख़िरी दफ़ो ॾिसांसि तो अला करे कंहिं राम में हुजे हेलो हले केरु हुयो रस्ते सां हमरा मूंखे ज़ोरी मोबाइल खसे ॻाल्हाए तोसां न न बाबा मूंखे ख़बर बि न आहे कसम थो मूंखे ख़बर न आहे यार मां छो धमकी ॾींदुमि न बाबा मां त इलाज थो कयां तोखे ॿार बचा पुॼायो मुंहिंजा खैर था हा बा ख़ैर परेशानी थी आहे जी साईं का परेशानी थी आहे न बा छो ख़ैर त आहे अलाए फोन ते इलाज जो करे थो कंहिंखे अरे बाबा पंहिंजे घर जो मसइलो आहे सहुरे सां ॻाल्हायां थो तूं केरु आहे मां जो ई सहुरो कावड़ी जी मां ॻाल्हायां अरे हेलो न तूं मोतबर आहे छा पोइ हिनखे पंहिंजी धीअ ॾिनी त वापसि छो खणी वियसि अब्बा छॾ न तुंहिंजो कहिड़ो कमु आहे साईं न नियाणियुनि ते हथु खणे थो तोखे शर्म नथो अचे तूं मुड़ुसु माण्हू आहे मर्दनि सां वरी न नियाणियुनि ते हथु खणे थो हा नियाणियुनि ते हथु खणी पाण खे मुड़ुसु माण्हू न सम्झ मुक़ाबिलो करे साम्हूं अची असां हिन जा दोस्त आहियूं हिनखे जेकी मदद लठियूं चए जेको चए कुआड़ियूं चए माण्हू चए मां ॾियाए मोबाइल ॾे मामा हा इहो छा हली हले तोखे सुञाणींदो ॻाल्हाए बंदि करियो अबा मामा केरु आहे अबा बाबा परचाए ॾिनो मैं धमकी ॾींदीमांसि हाणे डिॼी खे परचाई तुंहिंजो सहुरो
तुंहिंजो कहिड़ो कमु आहे मुंहिंजे सहुरे सां अरे काफ़ी मसला मां हल कयां दाबो करे ॻाल्हाईंदो न माण्हू तुंहिंजी वेंदा आहे केरु तूं हाणे फोन करे तो गेला कंहिंखे धूड़ विझाए कमरा गुणे आयो हले छा चई तूं आयो आहे खसे करे हले छा चएसि इहो मुंहिंजो सहुरो आहे असांजो घर जो मसइलो तव्हां केरु हो यार चङाई जो तौर ई न आहे न अरे छा आहे तले छा थो थिए अॼु तूं हेॾे अबो मुंहिंजो सहुरो आहे तूं अबो आहे धक न अरे अबो केरु कान्हे पी जे हथ सां बेइज्जती कराए चई हाणे अबो अले केरु हुया मूंखे कसम आहे नूर जो कसम आहे अले केरु हुया मूंखे मोबाइल खसे थो ॻाल्हाइनि पिया मां छो तोखे धमकियूं ॾींदुमि मां त कल्ह बि तोखे इलाज कया पहिरें पिया अरे तरीक़ो आहे रोट थी पी करे ऐं तूं इहो जेको आहे मां पाण वारी न्याणी पियो वठे त इहो हाणे हिते बि इहो घर जा मसइला घर में अचे मूंखे कसम खां बि बसि थो करायो थी मूंखे अरे केॾी इज़त आहे मुंहिंजे कोठे में मां अचां वठी वञा कंहिंखे ॿार घर वारी खे हाणे अंगूठो ॾींदो मां न कयो आहे कसम अले केरु हुया भाउ हीअ न कर केरु आहे हाणे जेको आहे न उहे पेश कंदे उहे अची ॻोठ मूंखां माफ़ी वठंदा पोइ बि ॾींदोमांइ अले केरु आहे मां काॾां ॻोल्हियां मारे सॼे बोरे बसि कमु ठाहे विया मुंहिंजो अले केरु हुया ख़ुदा जी का सड़ाई थिए ईंदा हुया मोबाइल खसींदा हुया ईंदा हुया मोबाइल खसींदा हुया अरे ॾिठल न वेठल मुंहिंजे सहुरे खे धमकियूं गारियूं कंदा हे त अलाए किथे ॻाल्हि पुगी काढिजी वियो अलाह का सड़ाई करे न अलाए किथां जी भलायूं हुया वारे वारे सां मोबाइल खसींदा इनखे चइबो थी दाबो दाबो अरे हेॾे दाबे जा सक न केरु आयो किथां जी भलायूं आयो मुंहिंजो कमु ठाहे छॾियो अरे कीअं डुकंदो आयो तुम्हारो सहुरो तो वटि इहो थी असांजी फोन जो दाबो अरे डुकंदो त आयो पर ठहण न लितर हणण आयो कर पियो ख़ुदा तोखे लितर आई बाक़ी नंबर मिलाए अञा मिलायसि नंबर मिलाए अञा छा कंदो तलाक त ॻाल्हि पुॼाई थो वञी अच्छा ॾिनईसि न ॾिनईसि न ॾियासि भला तलाक असल चक्कर इहो हुयो इन माई जे कॾहिं असां हुयासीं अरे हो बकारी आहे हो बकारी आहे ख़ुदा जी का सड़ाई थिए हे त अजीब कमु थी करे टई माण्हू असां जेको आहे वॾो फ्रॉड करे आया मुंहिंजे सहुरे खे सभु कवड़ाए छॾियो वञा इलाज मिंट कया वरी बि मेड़ा मिंट कया के सहित वठी वञा के जाणियूं वठी वञा वञी परचाया त भई ॻाल्हि सफ़ा ख़राबु करे टई हले किथां जी भलायूं त ॾिठल न मुंहिंजा वेठल हिकिड़ो चए मुंहिंजो मां तुंहिंजो दोस्त आहे यार हा असां वेठा आहियूं हो वरी हेॾो मुछां धाड़े हले किथां जो अलाए काॾो जो अची करे मुंहिंजो हिते हो हिकिड़ो ॿियो मास्टर माण्हू उहो बि अलाए किथां जा हुया